अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इबरत टेलीविज़न नेटवर्क सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासि किली। अवां ताईं कराचीअ मां ख़बर पहुचाए रहिया आहियूं त अॻूणो सेनेटर ॼाम करम अली ख़ान ऐं संदसि फर्ज़ंद प्रिंस ॼाम क़ाइम अली ख़ान अॻूणे वज़ीर आज़म ऐं मुस्लिम लीग नवाज़ जे अॻवान शहबाज़ शरीफ़ सां मुलाक़ात करे मुस्लिम लीग नून में शामिलु थियण जो ऐलान करे छॾियो आहे। जी नाज़रीन, असां अवां ताईं कराचीअ मां हिकु अहम ख़बर पहुचाए रहिया आहियूं त अॻूणो सेनेटर ॼाम करम अली ख़ान ऐं संदसि फर्ज़ंद प्रिंस ॼाम क़ाइम अली ख़ान अॻूणे वज़ीर आज़म मुस्लिम लीग नून जे अॻवान शहबाज़ शरीफ़ सां मुलाक़ात करे नून लीग में शामिलु थियण जो ऐलान करे छॾियो आहे। सिंध सूबे जी मशहूर शख़्सियत ॼाम क़ाइम ऐं ॼाम करम मुस्लिम लीग नून में शमूलियत जो ऐलान करे छॾियो आहे। कराचीअ मां मिलियल ख़बर मूजिबि अॻूणे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सां मुलाक़ात में शमूलियत जो ऐलान कयो। शहबाज़ शरीफ़ सां मुलाक़ात दौरान ॼाम क़ाइम ऐं ॼाम करम अली मुस्लिम लीग नून में शमूलियत कई, जंहिं दौरान मुस्लिम लीग नून जे सरबराह शहबाज़ शरीफ़ ख़ैर मुबारकूं ॾिनियूं। पार्टी तर्जुमान मरियम औरंगज़ेब मूजिबि ॿिन्ही अॻवाननि मुस्लिम लीग नवाज़ में शमूलियत कई आहे। उन जो चवणु आहे त शमूलियत ते खेनि मुबारकूं ॾियूं था। हिननि चयो त ॿिन्ही जे फ़ैसिले जी आजियां करियूं था। पार्टीअ में उन्हनि जी शमूलियत सां सिंध सूबे ऐं पूरे पाकिस्तान में तरक़ीअ जो सफ़र तेज़ करण में मदद मिलंदी। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त तरक़ीअ जो सफ़र पूरे मुल्क में हिकु जहिड़े अंदाज़ में अॻिते वधाईंदासीं। इन मौक़े ते मुस्लिम लीग नून सिंध जो सदर बशीर मेमण, मरकज़ी अॻवान सरदार अयाज़ सादिक, मरियम औरंगज़ेब, राणा मशहूद, ख़ैलदास कोहिस्तानी बि मौजूदु हुआ। वधीक ख़बरुनि ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क।